मुझा मुअज़्ज़ज़ मोहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे मोमिन खे 6 ॾुख हूंदा आहिनि। 6 क़िस्मनि जा ॾुख हिकिड़े हिकिड़े मोमिन खे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हूंदा आहिनि। दुनिया जी ज़िंदगी धोखे जी ज़िंदगी आहे। ये तमाशा गाह ना है, ये आराम गाह ना है, ये आसाइश गाह ना है, ये धोखे जो घर आहे, मच्छर जो हिकिड़ो पर आहे। कंहिं क़िस्म जी इन जे अंदर का लज़्ज़त ना है। जॾहिं दुनिया मां माण्हू गुज़री वञे थो पियो, पोइ हाय अफ़सोस कंदो त काश मां चङा कम करे वठां। इरशाद बारी ताला उमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया जी ज़िंदगी धोखे जी ज़िंदगी आहे। जॾहिं असां गर्मियुनि में रोड ते चढ़ूं था पिया, गाॾी हलायूं था, गाॾी हलाईंदे हलाईंदे साम्हूं खां असांखे रुञ नज़र ईंदी। अरबी में इनखे चइबो आहे सराब। रुञ छा आहे? पाणियाठ नज़र ईंदो रोड ते, इहो महसूसु थींदो ॼण पाणी आहे अॻिते, पर इहो हक़ीक़त में पाणी हूंदो कोन्हे। जहिड़े नमूने सां इहा रुञ हिकु धोखो आहे, अहिड़े नमूने सां ही दुनिया जी ज़िंदगी बि हिकिड़ो धोखो आहे। ज़ाहिर में असांखे सरसब्ज़ो शादाब नज़र ईंदी, पर हक़ीक़त में ऊंदाही ऐं कारी शइ दुनिया जी ज़िंदगी आहे। इन करे कि अल्लाह वारे चयो इअलमू अन्न दुनिया दारुल फना वल गुरूर, ॼाणे छॾियो त बेशक दुनिया जी ज़िंदगी फ़ना थियण वारी आहे ऐं धोखे जो घर आहे। वल आख़िरत दारुल बक़ाए व सुरूर, आख़िरत जी ज़िंदगी हमेशा हमेशा वारी आहे ऐं सुरूर ऐं राहत वारी ज़िंदगी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हर वक़्तु परेशानी रहंदी हुई, हर वक़्तु परेशानी पंहिंजी उम्मत जी रहंदी त हिन उम्मत जेका आहे दुनिया मां आसानी सां हली वञे, जन्नत में वञण वारी थी वञे। मुतवासिलुल अहज़ान दाइमुल फ़िक्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हूंदा हुआ, यानी हर वक़्तु परेशानी ऐं हर वक़्तु फ़िक्रमंद रहंदा त मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो हिकिड़ो बानो जेको आहे कामयाबु थी वञे, दुनिया जे धोखे में वकड़जी न वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे आख़िरत जो ॾुख न हो पंहिंजो। साईं जन लाइ अलाए दुनिया ठही साईं जन जे लाइ हुई, आख़िरत जन्नत सवारी अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ आहे। लिहाज़ा नबी साईं जन खे पंहिंजो ॾुख ऐं ग़म न हो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन उम्मत जो फ़िक्र हूंदो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में ईंदो आहे त रजुलुन हज़ीनुन, हर वक़्तु परेशान रहण वारो बानो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु परेशान रहंदो हो त ईमान जी हालत में हिन दुनिया मां निकिरी वञे, अल्लाह खे राज़ी करण सां माण्हू हलियो वञे, बसि इहा वॾी नेमत आहे। उमर रज़ी अल्लाह जे बारे में चए थो कसीरुल बुका, हर वक़्तु रोईंदड़, बल्कि एतिरो रोईंदा जो हिते रुख़सार मुबारकनि ते नाली जो निशान ठही वियो, कसरत सां रोअण जे करे। अली रज़ी अल्लाह ताला ने फरमाया या सफ़रा या बैज़ा गुर्री गैरी, ओ सोन ओ चांदी, मूंखे तूं धोखो नथो ॾेई सघीं, धोखो ॾियणो अथई त मूंखे न ॾेई, कंहिं ॿिए खे वञी धोखो ॾे। इन्हनि असहाब किराम जेको आहे दुनिया जी ज़िंदगी जी राहतुनि खे राहत न सम्झो, दुनिया जे सुकून खे सुकून न सम्झो, दुनिया जी मोहब्बत ऐं लज़्ज़त खे लज़्ज़त न सम्झो, उन्हनि तरजीह ॾिनी त आख़िरत जी ज़िंदगी खे तरजीह ॾिनी। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था त हर ईमान वारे खे 6 ग़म हूंदा आहिनि।
6 ॾुख हूंदा आहिनि। पहिरियों ॾुखु इहो त औलाद जेका आहे इहा अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न करे। ईमान वारे खे फ़िक्र हूंदो आहे, बल्कि कलाम मुक़द्दस में लिखियल आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारो, तव्हांजो माल ऐं तव्हांजो औलाद अल्लाह जे ज़िक्र खां तव्हांखे गाफ़िल न करे। माल और दौलत बि अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे थी पई, औलाद बि अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे थी। करोड़ रुपयो हूंदो न, अञा दिलि पियो भरिजंदो कोन, चवंदो ॿियो करोड़ बि हुजे। 2 करोड़ हूंदा न, चवंदा 3 करोड़ बि हुजे। 3 करोड़ हूंदा, चवंदा 4 करोड़ बि हुजनि। जेॾो माल हूंदो न, पेट न भरिजंदो, दिलि चवंदी अञा हुजे, अञा हुजे, अञा हुजे। पोइ हिन माल जे हुसूल जे लाइ इंसान अल्लाह खां गाफ़िल थी वेंदो, अल्लाह खां परे थींदो वेंदो। पोइ एॾो गफ़लत में पइजी वेंदो, एॾो गफ़लत में पइजी थो वञे जो पोइ हुनखे हलाल ऐं हराम जी तमीज़ कोन थी रहे। बसि चवंदो मुंहिंजो पेट भरिजे ऐं मुंहिंजे अॻियां ढेर लॻो पियो हुजे ख़ज़ाने जो, बसि पोइ हलाल ज़रिए सां अचे या हराम ज़रिए सां अचे, इहो माल अल्लाह जी गफ़लत जो सबबु बणिजे थो, ज़रियो बणिजे थो। अहिड़े नमूने सां औलाद बि अल्लाह जे गफ़लत जो, अल्लाह खां गाफ़िल थियण जो सबबु बणिजे थी। इलाही माण्हुनि खां असां इहो ॿुधो आहे त बाबा जेको कुझु असां कमायूं था औलाद जे लाइ त कमायूं था, असांखे खाइणियूं हूअं 2 मानियूं आहिनि, बसि औलाद जो मुस्तक़बिल संवारणो आहे। इहो जवाबु तॾहिं हूंदो आहे जॾहिं हुनखे सम्झायो वेंदो आहे त बाबा इहो हराम त न खाओ। पोइ जवाबु ॾींदा आहिनि असां पंहिंजे लाइ थोरी था कयूं, औलाद जे लाइ कयूं था। इन्हनि जो मुस्तक़बिल रोशन करण बि ज़रूरी आहे, सुभाणे पिनंदा त न वरितनि। औलाद बि अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे थी पई। साईं मुंहिंजो नंढड़ो जेको आहे उहो सिटी स्कूल में पढ़े थो पियो, 20,000 रुपया हुनजी मंथली असां फीस था ॾियूं पिया। इहो किथां भरींदासीं? इहो ई इन ई रस्ते खां ईंदो त भरींदासीं न। सिटी स्कूल में पढ़ाइणु फ़र्ज़ु आहे। इहो पुटु जॾहिं वॾो थींदो न, पीउ गुज़ारे वञे या पीउ पोढ़ो थी वञे, कुल्लो ॾियण जे लाइ राज़ी न हूंदो। जेके हराम खाराईंदासीं हुन में फर्म बरदारी जो केतिरो जज़्बो हूंदो तव्हां पाण सोचे सघो था। हाणे त अहिड़ियूं ॻाल्हियूं बि ॿुधूं था पिया त पुटु जेको आहे पीउ खे ॿधी छॾे थो, बिस्तरे ते पोढ़ो लॻो पिया, उथी वेही न सघे, बि बिस्तरे ते ॿधी छॾे थो त मूंखे सॼी मिल्कियत लिखी ॾे, भेणुनि खे न ॾिजांइ न त मारे छॾंदोसीं हिते। हिकिड़े नौजवान पंहिंजी माउ खे बाथरूम में 5 सालनि ताईं बंदि करे छॾियो, बाथरूम न पियो ॾे ॿाहिरि निकिरण ॾे, खाधो पीतो उते ॾेसि पियो। विरासत सॼी मुंहिंजे नाले ते लिख, भेणुनि खे न ॾिजांइ। इहा बसि हिन माशरे जी ॻाल्हि थो कयां। हिकिड़े नौजवान जंहिंजो पीउ कोमा में हलियो वियो हो, उन पंहिंजे पीउ जी मिल्कियत सॼी विकिणी करे अमेरिका हलियो। पुट खे पीउ खे हिकिड़े उन किराए जो कमिरो वरितईं, उन में बंदि करे हेॾा वॾा कुआ अंदरि छॾे हलियो वियो। इहे तव्हां ऐं असांजे माशरे जूं ॻाल्हियूं अथव। जॾहिं असां हलाल ऐं हराम में तमीज़ न कंदासीं त औलाद अहिड़ी पैदा थींदी। हा, ईमान वारे खे फ़िक्र हूंदो आहे त मुंहिंजी औलाद मूंखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न करे। असां हुन औलाद जे करे अल्लाह खे नाराज़ कंदासीं, औलाद खे राज़ी रखण जी कोशिशि कंदासीं। घर वारा राज़ी रहनि, मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजी घरवारी राज़ी रहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे फरमाइश कई, इलाही अरसो थियो आहे मिठो कोन खाधो आहे, बैतुल माल मां कुझु सामान वधीक वठि, पैसा वठि, या कुझु मिठो घुराए त घर में पचायूं खाऊं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाया, बैतुल माल जो सामान जेको आहे
या मालो दौलत जेको आहे ग़रीबनि जी अमानत आहे, मां उतां रुपयो बि वधीक नथो खणी सघां। मुंहिंजो जेको वज़ीफ़ो मुक़ररु आहे मां उहो ई खणंदुसि बसि। लिहाज़ा इहा जेका मिठे खाइण जी फरमाइश अथई न, इहा ख़तमु करे छॾ। घरवारी खे चयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु, असां 50,000 जी गाॾी नंढड़ी वठी ईंदासीं नंढड़े पुट खे, अचे खेॾ हिन में। लख लख रुपए जो मोबाइल वठी ॾींदासीं, अचे पुट वठ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घर में कई ॾींहंनि ताईं मिठो कोन पचियो हुयो। घरवारी फरमाइश खे इहा फरमाइश दिलि मां कढी छॾ, कोन पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी घरवारी जेको माहाना वज़ीफ़ो मिलंदो हो हज़रत अबू बकर के घर में, उन वज़ीफ़े मां थोरा थोरा पैसा बचाईं, थोरा थोरा पैसा बचाईंदे 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 एतिरा पैसा जमा कई जंहिंसां मिठो घर में पचाए सघिजे। पोइ महीनो लॻो या 2 महीना लॻा, एतिरा पैसा बचाईं। पचाए करे घर में मिठो डिश तयारु कयईं, पोइ हलवो हो या छा हो कुझु मिठाण तयारु कयईं, तयारु करे हज़रत अबू बकर जे साम्हूं रखियईं, साईं खाओ। हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु हैरान थियो ऐं पुछईं हीउ किथां आंदो मिठो? फरमाइण लॻी बीबी साहिबा त तव्हांखे जेको महाना वज़ीफ़ो मिले थो पियो न, उन बैतुल माल मां तव्हांजी जेका पघार मुक़ररु आहे उन मां थोरो 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 थोरा 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 बचाए करे अची वियो नेठि मिठो ई तयारु कयो अथई। केतिरो केतिरो बचाए? एतिरो एतिरो। फरमाए मूंखे जेको वज़ीफ़ो मिले थो पियो इन मां ख़बर पई त मुंहिंजो एतिरो एतिरो वज़ीफ़ो ज़ाइद आहे, आईंदे महीने खां इहो एतिरो एतिरो वज़ीफ़ो घटि ईंदो। पाण ख़लीफ़तुल मुस्लिमीन ऐलान करे छॾियो। ईअं न त घर वारनि खे राज़ी कजे, पोइ हलाल हराम जी तमीज़ न रहे। न न न, मोमिन खे फ़िक्र हूंदी आहे त मुंहिंजो घर मुंहिंजो अहलो अयाल मुंहिंजी औलाद मूंखे अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल न करे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे दौरे ख़िलाफ़त जे अंदरि माल गनीमत ॿाहिरां आयो। जॾहिं गनीमत जो माल आयो, हज़रत बीबी घरवारी जेका बि हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जी, उन फरमाया साईं अतर जेको आयो आहे, इहा ख़ुशबू जेका आई आहे, इहा मूंखे ॾियो त औरतुनि में तक़सीम कयां। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला ने फरमाया जेसीं तक़सीम कंदी तेसीं तोखे ख़ुशबू मिलंदी न पई? हाज़िर मिलंदी। फरमाया इहा बि मूंखे क़बूल न आहे, तूं न ॿियो केरु तक़सीम करे। बैतुल माल मां मुंहिंजी घरवारी एतिरो फ़ाइदो खणे, मूंखे इहो बि पसंदि कोन्हे। इन में की एब जी ॻाल्हि ई कोन्हे, पर कमाल एहतियात इन में आहे जो मुंहिंजी घरवारी बैतुल माल मां एतिरो बि फ़ाइदो न खणे जो हू अतर विरहाईंदी रहे ऐं उनखे ख़ुशबू ईंदी रहे। असां ॿारनि जे करे घपला हणंदासीं, ॿारनि जे करे करप्शन कंदासीं, ॿारनि जे करे ग़रीब माण्हुनि जो पेट कटे करे पंहिंजे ॿारनि जी पूरत कंदासीं, उन्हनि जी फरमाइशूं पूरी कंदासीं। अहिड़े माण्हू जे लाइ जेको हलाल ऐं हराम जी तमीज़ नथो करे ऐं औलाद जे पेट खे भरे थो पियो, उनजी फरमाइशुनि खे पूरी करे थो पियो, अलाह साईं छा थो फरमाए? फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वल लकुम फहज़रूहुम। सूरत तग़ाबुन। अलाह साईं फरमाए ए ईमान वारो, तव्हांजी घरवारी ऐं तव्हांजी औलाद तव्हांजो दुश्मन आहे, बचो उन खां बचो। अलाह साईं थो फरमाए जॾहिं तव्हां उन्हनि जूं नाजाइज़ फरमाइशूं पूरियूं कंदव ऐं हद खां वधीक फरमाइशूं पूरियूं कंदव ऐं हलाल ऐं हराम जी तमीज़ न रखंदव उन्हनि जी फरमाइशुनि खे पूरो कंदे, इहे तव्हांजा दुश्मन आहिनि, तव्हांखे जहन्नम जो रस्तो था ॾेखारीनि। अलाह साईं फरमाए थो अहिड़नि इंसाननि खे जेके तमीज़ नथा कनि हलाल ऐं हराम जी ऐं ग़फ़लत में पइजी था वञनि औलाद खे घर वारनि जी फरमाइशुनि खे पूरो कंदा। अलाह फरमाए अदुव्वल लकुम, दुश्मन अथव तव्हांजा, तव्हांजी घरवारी तव्हांजी औलाद, फहज़रूहुम, इन्हनि खां बचो। जेको ईमान वारो हूंदो उनखे इहो परेशानी खाईंदी वेंदी त मुंहिंजो औलाद मूंखे अलाह खां गाफ़िल न करे छॾे। नंबर 2,
ईमान वारे खे परेशानी रहंदी, मूंखे दुनिया जेका आहे आख़िरत खां गाफ़िल न करे छॾे। छो जो अमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया जी ज़िंदगी धोखे जी ज़िंदगी आहे, ॾेखाव जी ज़िंदगी आहे, ॾींहंनि जी ज़िंदगी आहे। आख़िरत जी ज़िंदगी हमेशा हमेशा जी ज़िंदगी आहे। उन जे मुक़ाबले में ही 60 साल बि जहिड़ो कुझु ॾींहं ई हुजनि। ऐं यकीनन ईअं ई महसूसु थो थिए, जेको माण्हू 40 सालनि जो आहे, हुन खां पुछो त हीअ ज़िंदगी गुज़ारे ऐं ख़बर पई, चवंदो अखि छिंभ में गुज़री आहे। 50 साल ज़िंदगी आहे, ख़बर पई, चवंदो न अखि छिंभ में गुज़री आहे। 60 साल ज़िंदगी आहे, ख़बर पई, चवंदो न अखि छिंभ में गुज़री आहे। लिहाज़ा ये ज़िंदगी सालनि जी गुज़री थी वञे, पर महसूसु ईअं थो थिए जहिड़ो कुझु लम्हात गुज़रिया आहिनि असांजी ज़िंदगी जा। अमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया जी ज़िंदगी धोखे जी ज़िंदगी आहे। इन करे कंहिं अलाह वारे चयो इहज़रु दुनिया फ़इन्नहा असहरु मिन हारूत व मारूत, दुनिया जे धोखे खां बचो। इन जो जादू जेको आहे न, हारूत ऐं मारूत जे जादू खां वधीक ताक़तवर जादू आहे। इन जो हारूत ऐं मारूत जो जादू जेको हुयो, इहो ज़ाल ऐं मुड़ुस में तफ़रीक़ करे छॾींदो। दुनिया जो धोखो जेको आहे न, दुनिया जो जादू जेको आहे न, अल्लाह ऐं उन बाने जे दरमियान में तफ़रीक़ करे छॾे थो पियो। जेको बानो अल्लाह खे राज़ी करणु घुरिजे, उहो बानो शैतान खे राज़ी करण में पूरा दुनिया जे करे। फ़द्दुनिया सहारतुन ग़र्रारतुन, दुनिया जादूगर आहे, धोखेबाज़ आहे। वला शक अन्नहा तुफ़र्रिक़ु बैनल अहबाब, कंहिं क़िस्म जो हिन में शक जी ॻाल्हि ई कोन्हे त हीअ दोस्त दोस्त में जुदाई करे छॾे थी पई। वला अशाइर, ख़ानदान ख़ानदाननि खे जुदा करे छॾे थी पई। वल असहाब, ऐं भाउ भाउ खे जुदा करे छॾे थी पई, साथी साथी खे जुदा करे छॾे थी। फ़द्दुनिया सहारतुन ग़र्रारतुन, दुनिया जादूगर बि आहे ऐं धोखेबाज़ बि आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया इन दुनिया हुलुवतुन ख़ज़िरतुन, दुनिया मिठी भी लगे थी पई ऐं साई सरसब्ज़ो शादाब भी लगे थी पई। आख़िरत जे मुक़ाबले में हिन जो मिठाण कुझु बि कोन्हे, ऐं जन्नत जे सरसब्ज़ो शादाबगी जे मुक़ाबले में हिन जी सरसब्ज़गी कुझु बि कोन्हे। जीअं मूं अॻे ॿुधायो त ॾिसण में सरसब्ज़ शादाब मिठी आहे, पर हक़ीक़त में कोन्हे। छो जो करे जीअं माण्हू रोड ते चढ़े थो पियो त साम्हूं रुञ नज़र अचे थी पई, महसूसु थिए थो पाणी आहे, हूंदो न आहे पाणी। ईअं ई दुनिया मिठी नज़र अचे थी पई, पर मिठी न आहे। हिन जे माल सां असांजो पेट नथो भरिजे, हिन जी रंगीननि सां असांजी अखियूं थधियूं नथियूं थियनि, हिन जी ख़्वाहिशात सां असांजी ख़्वाहिशूं ख़तमु कोन थियूं थियनि। ख़बर पई त हिन जो मिठाण मिठाण कोन्हे, हिन जी सावक सावक कोन्हे। हिकिड़ो पोड़ो आयो हज़रत शेख पीर ज़ुल्फ़कार में नक्शबंदी दामत बरकातुहू वटि, 85 साल हुन जी उमिरि हुई। दुनिया जे धोखे में एॾो मुलविस हो, एॾो मुलविस हो। हज़रत साहिबु फरमायो त साईं तव्हांजी उमिरि एॾी वॾी थी वई, हाणे त नमाज़ पढ़ो, 5 वक़्त नमाज़ पाबंद सां पढ़ो। ईअं गोॾनि खे हथु लाथईं, गोॾनि खे हथु लाहे करे चवणु लॻो साईं दुआ कयो, बसि थोरो गोॾनि जो सूरु ठीकु थी वञे, इंशाअल्लाह नमाज़ शुरू कंदुसि। 85 साल खां पोइ हिनखे उमेदु आहे त मुंहिंजे गोॾनि जो सूरु ठीकु थींदो ऐं पोइ मां नमाज़ पढ़णु शुरू कंदुसि। यानी दुनिया जे धोखे में एॾो मुलविस थी चुको आहे, एॾो गुम थी चुको आहे जो हुनखे मौत नज़र ई कोन थी अचे 85 साल खां पोइ बि। हिकिड़ो ॿियो माण्हू आयो हज़रत साहिब वटि, पंहिंजो पोटो खणी आयो, पोटो साल जो हुजे, वॾो बेरो किरेटो हुयो, ऐं रिटायर थी चुको हुयो। हज़रत साहिबु हुनखे फरमायो साईं हाणे नमाज़ शुरू कयो, तव्हांजी रिटायरमेंट थी वई आहे। हुन चयो साईं दुआ कयो, मां हिकिड़ो इरादो कयो आहे। साईं फरमायो कहिड़ो इरादो कयो?
साईं इरादो कयो त मुंहिंजो पोटो आहे न, उहो साल जो हुजेसि गॾु, मुंहिंजो पोटो आहे न, हिनखे मां हाफ़िज़ क़ुरान कंदुसि। मुंहिंजी ख़्वाहिश आहे इहो वॾो थी हाफ़िज़ थिए, निमाज़ पढ़ाए, मां हिन जे पोयां निमाज़ पढ़ां। हल केॾो माण्हू अंधो थो थी वञे, दुनिया जी रंगीननि में अहिड़ो गुम थो थी वञे। हाणे 60 साल खां वधीक उमिरि थी वई अथसि, हाणे चए थो हीउ मुंहिंजो पोटो साल जो जेको आहे इहो वॾो थिए, हाफ़िज़ थिए, निमाज़ पढ़ाए, मां हिन जे पोयां नमाज़ पढ़ंदुसि। इन खां वधीक दुनिया जो धोखो कहिड़ो हूंदो जो रिटायरमेंट खां पोइ बि इहो दिमाग़ में नथो अचे त भाउ अलाह खे सजदो कजे, अलाह खे राज़ी कजे। इलाही दोस्तनि खे जॾहिं चवंदा आहियूं साईं दाढ़ी रखणु शुरू कयो, चवंदा आहिनि साईं हज ते वेंदासीं पोइ दाढ़ी रखंदासीं, उमिरो करे ईंदासीं उन खां पोइ दाढ़ी कोन कुड़ींदासीं, बसि हमेशह रखंदासीं। न हज जो इरादो न उमिरि जो इरादो आहे कोन, नियत आहे कोन। हाणे वेंदुसि त वरी मौली साहिब खे मुंहुं झारे खाईंदो, दाढ़ी रखणी पवंदी। मूंखे हिकिड़े माण्हू चयो साईं दुआ कयो मुंहिंजी उन बीमारी तव्हांखे ॿुधायां, तव्हां हैरान थींदो। डॉक्टरनि पाकिस्तान जे डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो मरी वेंदो। मुंहिंजे साम्हूं ईअं रोए पियो, साईं दुआ कयो मां ठीकु थी वञा। जीअं ठीकु थींदुसि सिधो उमिरि ते, ऐं पोइ वरी उतां वापसि ईंदुसि, 5 वक़्त पाबंदी सां नमाज़ पढ़ंदुसि। उन अलाह जे वली जी उमिरि 60 साल खां मथे आहे, यकीननि मथे अथसि। बीमारी अहिड़ी थी पई, डॉक्टरनि जो असां वटि इलाजु कोन्हे हिते, शायदि हाणे कुझु इलाजु शुरू थियो आहे पाकिस्तान जे अंदरि। जेरे जो जेका पेवंदकारी थींदी आहे, इहा इंडिया में थींदी, हीअ पाकिस्तान में कोन्ह थींदी। डॉक्टर जो मरी वेंदे, पेट में पाणी भरिजंदो वञे, पेर सुॼी, हथ सुॼी, हालत ख़राबु थी वञे। रोए पियो साईं दुआ कयो मां ठीकु थी वञा। जीअं ठीकु थियुसि अस्पताल में सिधो वेंदुसि उमिरि ते, उतां मोटी वेंदुसि, 5 वक़्त नमाज़ पढ़ंदुसि। अलाह जे फज़ल सां अलाह तबारक व तआला हुनखे सिहतयाबी ॾिनी। उमिरि ते त कोन वियो, पर नमाज़ुनि ते बि नज़र कोन आयो। ॿ टे दफ़ा मूं नियापो मोकिलियोमांसि, बाबा उमिरो तो वाइदो कयो हो, अलाह सां वाइदो कयो, निमाज़ का ॻाल्हि ई कोन्हे। मिस्कीनुन इब्नु आदम लिबासुहु कफनुन मरकबुहु जनाज़तुन वलदुहु यतीमुन मंजिलुहु क़ब्रुन फ़िराशुहु तुराबुन हलालुहा हिसाबुन हरामुहा अज़ाबुन। आदम जो औलाद इंतिहाई मिस्कीन आहे। छो मिस्कीन आहे? इन करे जो उनजो लिबास कफ़न आहे, उनजी सवारी या जनाज़े वारी डोली आहे, उनजो औलाद यतीम आहे, उनजी मंज़िल क़ब्र आहे, उनजो बिस्तरो मिट्टी आहे। उहो हलाल कमाईंदो त हिसाब ॾियणो पवंदुसि, हराम कमाईंदो त अज़ाब मिलंदुसि। इन खां वधीक को मिस्किन हूंदो? त जेको मोमिन हूंदो आहे उनखे ग़म रहंदो आहे, हर वक़्तु परेशानी रहंदी आहे, मूंखे दुनिया आख़िरत खां गाफ़िल न करे छॾे। नंबर 3, ईमान वारे खे हिकिड़ो ग़म ही बि हूंदो आहे त शैतान मुंहिंजे आमाल खे ज़ाया न करे छॾे, अमल न मुंहिंजा बर्बाद थी वञे। थोरी घणी निमाज़ पढ़ीसीं, थोरा घणा रोज़ा रखियासीं, थोरी घणी ख़ैर ख़ैरात ज़कातूं कढियूंसीं, शैतान बर्बाद न करे छॾे, हर वक़्तु परेशानी रहंदी। शैतान कीअं बर्बाद कंदो आहे? आमाल असांजा, अमल में ताख़ीर कराए असांजा अमल बर्बाद कराईंदो। मिसाल जे तौर ते आज़ान आई 20 मिंट पहिरीं, अञा 20 मिंट पिया आहिनि, वञा थो, ॾिठोसीं अञा 10 मिंट पिया आहिनि, अञा 10 मिंट पिया आहिनि, वञा थो। हाणे खे घुरिजे आहे त उते वज़ू करे ऐं अची पहिरीं सफ़ में वेहे ऐं तकबीर उला सां नमाज़ पढ़े, पर ॾिसे थो 10 मिंट पिया आहिनि, अञा खोड़ टाइम पियो आहे। वञी 5 मिंट बचिया, अञा 5 मिंट आहिनि, मस्जिद वेझो त आहे, घरां निकिरूं मस्जिद पुॼी वेंदुसि। आख़िर में जॾहिं ॾिठईं
सफ़ा टाइम फिक्स थी वियो आहे, हाणे भॼंदो, कंदो पेशाब, पोइ कंदो वज़ू, तेसीं अची आख़िरी अतयात में पहुतो त पहुतो, न त जमाती निकिरी। अमल ज़ाया करायो शैतान या न करायो, तकबीर ओलायो सवाबु वियोलियो, जमात मिलेसि त मिलेसि, न मिलेसि त उहो सवाबु हलियोसि। शैतान ईअं अमल ताख़ीर कराए 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 नुक़सानु कराए। हिन मस्जिद में कई माण्हुनि मूंसां अजीब ॻाल्हियूं कयूं। हिकिड़े माण्हू अची चयो साईं महिरबानी कयो, मग़रिब जी निमाज़ जेका आहे उन में आज़ान तव्हां ॾींदा कयो, मोज़िन आज़ान थो ॾिए, तकड़ी आज़ान थो ॾिए, असां पुॼी कोन था सघूं, तव्हां डिघी आज़ान था ॾियो, महिरबानी कयो तव्हां आज़ान ॾियो त असां पुॼी वञूं नमाज़ ते। हिकिड़े दोस्त ईअं चयो। ॿिए दोस्त चयो साईं महिरबानी कयो, ॿिनि निमाज़ुनि में 20-20 मिंट मिलनि था, भला हिन में 5 मिंट त ॾियो, आज़ान थिए 5 मिंट तरसो, असां पुॼूं, पोइ निमाज़ पढ़ो। टे दोस्त चयो साईं महिरबानी कयो निमाज़ में डिघी तिलावत कयो। ये मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ दोस्तनि इहे ॻाल्हियूं कयूं। साईं महिरबानी कयो नंढियूं नंढी सूरत पढ़ो था पिया ऐं असां पुॼी कोन था सघूं, महिरबानी कयो थोरी डिघी तिलावत कयो त असां पुॼी वञूं। ॻाल्हि ॿियूं आहिनि, पर मक़सदु सभिनि जो इहो आहे त असां पुॼी वञूं, थोरो तव्हां महिरबानी कयो। मौली साहिबु महिरबानी करे, मां सभिनि खे हिकिड़ो इहो जवाबु ॾिनो, साईं तव्हां जे करे 5 मिंट पहिरीं अची वञो, 2 मिंट वज़ू जा लॻंदा, 3 मिंट में मस्जिद में तव्हां पुॼी वेंदो, मसलो हल आहे, तव्हांखे मौली साहिब चवण जी ज़रूरत ई कोन्हे। पोइ साईं शैतान आहे, पोइ साईं दुकानु आहे, पोइ साईं ॿार आहिनि, पोइ साईं हे आहे, पोइ साईं हो आहे। शैतान खे राज़ी करे थो, मौली साहिब खे तंग करे थो, साईं पहिरीं कयो कमु। मौली साहिबु वज़न खणे, असां वज़न न खणूं। औलाद खे राज़ी कयूं था, साईं औलाद ॿार छॾनि कोन था, देरि थी थिए पुॼूं। दुकानु साईं बंदि करिणो आहे, शटर देरि थी थिए, महिरबानी कयो तव्हां ईअं कयो। पाण 5 मिंट पहिरीं कोन ईंदा, ॿिए खे पाबंदि कंदा, साईं महिरबानी कयो तव्हां ईअं कयो। इहो शैतान जो धोखो आहे। पोइ मां चवंदो आहियां त महिरबानी कयो, पर इहा ॻाल्हि त ॿुधायो जंहिंमें तव्हांखे टाइम नथो मिले मग़रिब में, उन में त तव्हांखे लेट थिए थी, जिन में 20 मिंट मिलनि था उन में तव्हां कहिड़ो पहिरीं सफ़ में अची बीहो था। ऐं उन्हनि खे ॾिठोसीं ॻाल्हि करण वारा हमेशह लेट, माना पोइ मौली साहिब जो ॾोह कोन्हे, ॾोह साईं जो आहे न। इन करे शैतान खे मुंहं में धूड़ विझिजे, आऊज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम पढ़िजे, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ी करे उथी वियो, ॾिसो कीअं शैतान परे थो भॼे। बाक़ी शैतान खे चवंदो साईं तूं बि वेह, मां बि वेठो आहियां, पोइ त हलूं नमाज़ ते, पोइ मौली साहिब खे तंग कंदासीं 5 मिंट ॾे, त पोइ शैतान हमेशह राज़ी रहंदो आहे, अल्लाह हमेशह नाराज़ रहंदो। शैतान अमल ईअं ज़ाया कराईंदो आहे, साईं तरसो 5 मिंट, तरसो 5 मिंट। नंबर 2, शैतान अमल ज़ाया हीअं बि कराईंदो आहे, वसवसो विझंदो, अलाए इहो कमु सही आहे अलाए न आहे, अलाए मूंखे करणु घुरिजे अलाए न करणु घुरिजे, अलाए सही कयां थो अलाए सही नथो कयां। आवाज़ मौली साहिब खां पुछो, मौली साहिबु चई जहिड़ो सही आहे त तूं कर न वञी, न अञा शक में पियो आहे, सही या ग़लति मौली साहिब जी चई तूं बिस्मिल्लाह करे कर, अञा ताईं शक में अलाए सही आहे अलाए न, अलाए सही अलाए न। इहो शक शैतान जे तरफ़ां अचे थो, इहो वसवसो, इहो धोखो शैतान जे तरफ़ां, उहो कमु कोन करणु ॾींदो नेकी जो। 3 नंबर ते कमु, शैतान मोमिन बानो नेकी जो कमु करे वियो, पोयां शैतान अची करे हुन खां अहिड़ो गुनाह कराईंदो जंहिंसां उहो नेकी ज़ाया थी वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, इन्नल हसद यअकुलुल हसनात कमा तअकुलुन नारुल हतब। हसद जेको आहे न, साड़, बुग़्ज़, उहो नेकियुनि खे ईअं खाई छॾींदो आहे जीअं बाहि काठियुनि खे खाई वेंदी आहे। हाणे असां निमाज़ पढ़ीसूं, नेकी जो कमु कयोसीं, का भलाई जो कमु कयोसीं, पोयां शैतान अची करे दिलि में हसद विझी छॾींदो कंहिंजो न कंहिंजो, उहा नेकी वई सड़ी। या वरी गिला कराए छॾींदो, जेको तव्हां ऐं असांजो बहितरीनु ऐं मरग़ूब मशग़लो आहे, वांदा वेंदासीं त गिला कंदासीं। गिला करण वारो क़यामत जे ॾींहुं पंहिंजा नेकियूं जेके आहिनि न उनखे ॾींदो जिन जी गिला कई अथई, ऐं उनजा गुनाह पंहिंजी ॻीची में। अमल ज़ाया शैतान ईअं कराईंदो गिला जे ज़रिए सां। त मोमिन बाने खे परेशानी हूंदी आहे त शैतान मुंहिंजा अमल बर्बादु न करे छॾे। बर्बादु करण जा 3 तरीक़ा आहिनि, या अमल में ताख़ीर कराईंदो, या अमल में वसवसो विझंदो तव्हां ते करे ई न, या त पोइ अमल गुनाह जो कराईंदो जंहिंजे करे उहो नेकी ज़ाया थी वेंदी।
चौथी परेशानी, चौथो ग़म, चौथो ॾुख, चौथो दर्द मोमिन खे दिलि में ही पवंदो आहे त किरामन कातिबीन मुंहिंजा गुनाह न लिखी वठनि। इहा त उस्मान गनी रज़ी अल्लाह जो फ़रमान आहे त मोमिन खे परेशानी हूंदी आहे त किरामन कातिबीन जेके मुंहिंजा गुनाह न लिखनि। मुजद्दिद अल-फ़सानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मकतूबात में लिखियो आहे त अहिड़ा अलाह जा बाना बि गुज़रिया आहिनि जिन जे खाॿे पासे वारो गुनाह लिखण वारो फ़रिश्तो जेको आहे 20 सालनि ताईं उनजी गुनाह कोन लिखी सघियो, माना कयो ई कोन हुन गुनाह। 20 साल हुन बुज़ुर्ग जो कशफ एॾो तेज़ हो जो अलाह तबारक व तआला उनखे फ़रिश्तो को ॾेखारियो कंहिं अलाह वारे जो जेके 20 साल थी विया हुआ उन गुनाह उन लिखियो ई कोन हुयो। अल्लाह असांखे बि गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त हाणे जेके इंसान हुआ जेके 20 साल ताईं गुनाह न कंदा, इन जो मतिलबु उहो थोरी तो फ़रिश्तो हो, इंसान हो। नंबर 1 हो गुनाह खां बचण जी 100% कोशिशि कंदो, न करणो गुनाह। नंबर 2 जेकॾहिं गुनाह थी पियो वञे बिलफ़र्ज़ त पोइ ओड़ी महिल ई तौबा ऐं इस्तिग़फ़ार, झटपट पेशेमानी, निदामत, अल्लाह जे साम्हूं रोअण, अल्लाह माफ़ फ़रमा। उन फ़रिश्ते खे मौक़ो ई न मिलियो लिखण जो, अल्लाह पहिरीं गुनाह माफ़ फ़रमाए छॾियो। हिकिड़ो नौजवान मूं ॾे आयो, हिकिड़ो गुनाह करे आयो, कबीरा गुनाह, अज़ीम गुनाह करे आयो। मूंखे चवणु लॻो साईं मूंखां इहे गुनाह थी विया। मूंसां गॾु हिकिड़ो ॿियो बि वेठो हुजे हाफ़िज़ हिकिड़ो, उन चइसि राति जो तहज्जुद जे टाइम ते उथी वज़ू करे 2 रकात पढ़ ऐं अल्लाह खां माफ़ी घुर। मौज में तहज्जुद जो परे आहे, हाणे वञ मस्जिद में 2 रकात नफ़िल पढ़ी अल्लाह खां माफ़ी घुर। देरि न कर, गुनाह कयो आहे त हाणे झटपट माफ़ी घुर। इंतज़ारु कर राति जो वरी उथे ई न, वरी ॿी राति, वरी टी राति, वरी पोइ इहो छुटो कमु। न न न न जीअं अहिड़ी महिल गुनाह थी वञे, जीअं रोड ते, रस्ते ते, दुकान ते गुनाह थी वञे, बीठे मथे आखियूं अल्लाह माफ़ फ़रमा, गुनाह थी। अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मुलाक़ात हिकिड़ी औरत सां थी वई जेका रस्ते ते रस्तो भुलिजी चुकी हुई। उन औरत सां कलाम करणु शुरू कयो, ॻाल्हाए कोन पई, सिर्फ़ु क़ुर जी आयत पढ़े पई, जवाब में क़ुर जी आयत पई ॿुधाए। पोइ हुन अमड़ सगोरी खे हुन उठ ते विहारे, जानवर ते विहारे करे पंहिंजे काफ़िले वारनि सां मिलायो। उते हुनजा पुटड़ा मौजूदु आहिनि अमड़ सगोरी जा। कुझु मां ॿुधाए, अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त मां तुंहिंजे अमड़ सां ॻाल्हायां पियो, को बि सुवालु कयां पियो किथां अचणो आहे, केॾांहुं वञणो आहे, त क़ुर जी आयत पढ़े पई, छा मसइलो आहे हिन सां? तो ॿारनि ॿुधायो त असांजी अमड़ सगोरी हाफ़िज़ आहे, क़ुर जी आलिम आहे। 20 साल थिया अथसि, ख़ौफ़ अथसि त मुंहिंजी ज़बान मां को ग़लति जुमिलो न निकिरी वञे ऐं फ़रिश्तो लिखी न छॾे। इन करे 20 सालनि खां सिर्फ़ु क़ुर जो ई जवाबु, क़ुर मां जवाबु ॾींदी आहे बसि। एॾा ओॾा जो लफ़्ज़ कढंदी कोन्हे, आयत क़ुर जी पढ़ंदी, जंहिंमें असांखे सम्झ में अची वेंदो इहा चाहे छा थी। 20 साल थी विया आहिनि, ॿियो लफ़्ज़ ज़बान मां न कढियो अथई, क़ुर जो लफ़्ज़ निकितो। चौथी परेशानी अलाह वारनि खे इहा हूंदी आहे, मोमिन बाने खे इहा हूंदी आहे त किरामन कातिबीन असांजा गुनाह न लिखियनि। 5 परेशानी, 5 ॾुख, 5 ग़म, दर्द ईमान वारनि खे इहो हूंदो आहे मौत ग़फ़लत में न अची वञे, इन हालत में न अचे जो असां गुनाह में मुलविस हुजूं। ख़्वाजा फ़रीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह अञा अल्लाह वारो न थियो हो, अतर विकिणंदो, ख़ुशबू, दुकान खोले वेठो हुजे, शीशियूं साम्हूं पयूं हुजनि, हिकिड़ो माण्हू साम्हूं आयुसि, उन ॾिसी करे चयोसि फ़रीदुद्दीन तुंहिंजी जेका जान आहे न, रूह आहे न, हिकिड़ी शीशी में अंदरि महफ़ूज़ अथई, अलाए कीअं तुंहिंजो साहु निकिरंदो। और जो मुंहिंजो साहु ईअं निकिरंदो जीअं तव्हांजो साहु निकिरंदो। उन अलाह वारे चयो न, तुंहिंजो साहु शीशियुनि में आहे, हिकिड़ी शीशी मां तुंहिंजो साहु निकिरंदो। माना दुनिया में तुंहिंजी मोहबत लॻी पई आहे, दुनिया सां तुंहिंजी चाहत लॻी पई आहे,
तुसां अल्लाह जी, तो अल्लाह सां तुंहिंजी मोहबत ई कोन्हे जो बसि झटिपट तूं चई त रूह तुंहिंजी परवाज़ करे त तूं ख़ुशि हुजी, अहिड़ो त आहे ई कोन मामिलो। हुन चयो न साईं, जीअं तव्हांजी निकिरंदी न तीअं मुंहिंजी निकिरंदी। हुन बुज़ुर्ग जो मुंहिंजी त हीअं निकिरंदी, ॾिसां तुंहिंजी हीअं निकिरंदी। हीअं लेटियो, चादर तो चादर मथां ॾिनई, पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, रूह परवाज़। ख़्वाजा फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह परेशान थियो। उन ॾींहं खां पोइ उन जी ज़िंदगी तब्दील थी वई। पोइ उन तज़किरतुल औलिया जे नाले सां किताब लिखी, जेके अल्लाह से वॾी क़बूलियत अता फरमाए, वॾो वली बणिजो ख़्वाजा फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह। अल्लाह असांखे बि अहिड़ी मौत नसीब फरमाए जंहिंजे करे ज़बान ते आख़िर में कलमा तैबा जारी थी वञे। हिकिड़ी किताब में मूं पढ़ियो हुयो, हिकिड़े अल्लाह वारे जो इंतिकाल पियो थिए, उनजी न्याणी हुन ॾे भॼंदी आई। आख़िरी वक़्तु जे कमरे में सुतो पियो हुजे, ॿई अखियूं जेके छत में लॻी पियूं। नज़ा जो आलम हुजे, सकरात जो वक़्तु हुजेसि। नंढड़ी न्याणी हुयसि, उहा भॼंदी आयसि, अची करे चवणु लॻसि, बाबा मूंसां खेॾ त सही, मां तोसां खेॾणु चाहियां थी पई। हुन जवाब ई कोन ॾिनो। बाबा मूंसां ॻाल्हाए त सही, मां ॻाल्हाइणु चाहियां थी, खेॾणु चाहियां थी, मूंसां ॻाल्हाए त सही। बाबा ने जवाब ई कोन ॾिनो, जो अखियूं आसमान में टंगियूं, छत में लॻी पई। नंढड़ी ॾिठो, बाबो मूंखे जवाबु नथो ॾियो, रोअणु शुरू कयो। और रोईंदे 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 पंहिंजी माउ खे वञी ॿुधाई त बाबा मूंसां ॻाल्हाए कोन थो पियो। माउ हुनखे खणी करे आई हिन नंढड़ी जे पीउ वटि। हुनखे अची करे चवणु लॻी, साईं तव्हां ॾिसो त सही, नंढड़ी तव्हां ॾे आई आहे ॻाल्हाइण जे लाइ, खेॾण जे लाइ, खाइण जे लाइ, तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ आई आहे, तव्हां हुनखे जवाब बि कोन था ॾियो। हे ॾिसो हफ्सा आई अथव, ॻाल्हाए थी तव्हां सां। नंढड़ी जो नालो हफ्सा हुजे। हुन जवाब में चयो, कैसी हफ्सा, कौन सी हफ्सा, मैंने तो अपने रब को राज़ी कर लिया है, बस दूर कर दो इसको। कैसी हफ्सा, कौन सी हफ्सा, मैंने अपने रब को राज़ी कर लिया है। ये लफ्ज़ चई करे पोइ पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ऐं रूह हुनजी परवाज़ कर। साईं कोशिशि करणु घुरिजे इन हाल में असांजी मौत अचे जो ज़बान ते कलमा तैबा जारी थी वञे। कसरत सां माण्हू पढ़ंदो रहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मरंदो त इहे ज़बान ते अल्लाह साईं पाणी जारी फरमाईंदुसि, कलमे जी मौत नसीब थींदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जेको अल्लाह जो बानो ॾंदण जी पाबंदी कंदो, मिसवाक जी, ॿिया फ़ाइदा खोड़ थींदसि। हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदुसि, मौत जे वक़्तु हुनखे ज़बान ते कलमो तैबा जारी थी वेंदुसि। सोलो नुस्ख़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान जी मौत जो वज़ीफ़ो ऐं अमल ॿुधायो त पाबंदी कयो ॾंदण जी, अल्लाह साईं मरण जे वक़्त में कलमो तैबा ज़बान ते जारी फरमाईंदो। ॿियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ला यश्क़ा जलीसुहुम, अहलुल्लाह सां वेहो, अल्लाह वारनि सां वेहो, सालिहीन सां वेहो, नेकोकारनि सां सोहबत रखो, दोस्ती रखो, मौत जे वक़्त में कलमो तैबा ज़बान ते जारी थी। छो करे जेको अल्लाह वारनि सां वेहे थो पियो उहो कॾहिं बि बदबख़्त कोन थींदो, ऐं बदबख़्ती आहे जो बग़ैर कलमे जे मौत अचे। त अल्लाह वारनि खे इहा परेशानी रहंदी आहे त मौत इन हाल में न अचे जो माण्हू गाफ़िल हुजे। कई दफ़ा असां गाॾियुनि में चढ़ियासीं, कराची अचूं पिया, हेॾां वञूं पिया, हेॾां वञूं पिया, गाॾियुनि वारनि खे चयो साईं गाना न हला, ख़ुदा जो वास्तो अथव, अल्लाह रहम करे, अल्लाह रहम करे, थोरो अॻिते हले, सभु माण्हू मरी वञनि। इन हाल में मरिया जो गुनाह में मौजूदु हुया उहे, गाना न हलायो साईं। पोइ के गाॾी वारा शरीफ़ हूंदा बंदि कंदा, के हूंदा बंदि ई कोन कंदा। हिकिड़ो नौजवान लतीफ़ाबाद मां चढ़ियो, बस ते चढ़ियो, नेक साले नौजवान हुजे, वो इन शर्त ते गाॾी वारे सां ॻाल्हाए चढ़ियो त गाना न हलाईंदे, निमाज़ी हो। उन्हें चयो हा हा आजो आजो बैठो, नहीं गाना हम नहीं चलाते, हींअर गाना त ठहिया, फिल्मूं बि ॾेखारनि था पिया, गानो न हलाईंदासीं। उते जीअं बाईपास ते चढ़ियो, हुन गानो फिल्म हलाइणु शुरू कई, गानो शुरू कयो। त
थोरो अॻिते वियो हिन आवाज़ ॾिनी त महिरबानी के गानो न हलाए, मूं तव्हांखे अर्ज़ु रखियो गानो न हलाए। जन गानो हलंदो साईं, ॿार साम्हूं छोकिरा वेठा आहिनि बर्गर, उहे चाहिनि था त हलायो, तव्हां अकेला ओड़ा 10 ॼणा वेठा आहिनि, जो मूंखे लाहियो हिते। नौजवान ई पुल टुपी आहे त अॻिते वञी उहो लही पियो त हिनखे यादि ई न रहियो त मुंहिंजो जेको बैग आहे उहो बि गाॾी में हुजे। एॾो गुस्से में अची वियो, एॾो गुस्से में अची वियो, ईमानी गैरत हुनजी बर्दाश्त न कई त मां 2 मिंट बि वेहां, मूंखे हिते लाहे, लही पियो रस्ते ते। गाॾी हलाइजे, हूअं ई गानो न ॿुधिजे, पर गाॾी जे दौरान अल्लाह राम करे एक्सीडेंट थी पए, इन हाल में मौत अची वञे, इन खां वधीक बदबख्ती वारी मौत त आहे ई कोन। चङो ॾुखु ईमान वारनि खे इहो हूंदो आहे जो अल्लाह तबारक व तआला असांखे ज़वाल, ईमान खां ज़वाल पज़ीर न करे। अल्लाह तबारक व तआला कॾहिं कॾहिं नाराज़ थी वेंदो आहे एतिरी ॻाल्हि ते, एतिरी ॻाल्हि ते राज़ी थींदो आहे न, त एतिरी ॻाल्हि ते नाराज़ बि थींदो आहे। पोइ ईमान वारे खे आहिस्ता 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 हुनखे हेठि लाहींदो, हुनखे ख़बर बि न पवंदी। तहजुद पढ़ंदड़ हूंदो, तहजुद छॾाइजी वेंदसि, तकबीर उला सां नमाज़ पढ़ंदो, तकबीर उला छॾाइजी वेंदसि, हिन ख़बर ई कोन पवंदी मूंखां छा पियो ईमान पियो वञे खसिजे। पोइ पहिरियां फजर जी नमाज़ वेंदसि, पोइ इशा जी नमाज़, आहिस्ता आहिस्ता नमाज़ूं खसिजंदसि, आहिस्ता 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 ईमान ई खसिजी वेंदसि। हा, इहा परेशानी हर वक़्तु रहंदी आहे ईमान वारे खे त अल्लाह मूंसां राज़ी रहे, अल्लाह नाराज़ न थिए। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।